नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले खां ख़बर ॾींदा हलूं त 28 महीना अॻु मेहड़ शहर में क़त्ल थी वियल यूनियन काउंसिल चेयरमैन करमुल्ला चांडियो, संदसि पुटु मुख़्तियार ऐं भाउ क़ाबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी ETC कोर्ट मीरपुर माथेले में थी गुज़री, जॾहिं त केस में ॼाणियल नामज़द जवाबदार सरदार ख़ान चांडियो, बुरहान ऐं अब्दुल सत्तार चांडियो अदालत पहुता। फरियादी धुर पारां उम्र बाब बि पहुती। जवाबदार धुर जो वकील न पहुतो। अदालत पारां 28 मई जी हाज़िरी ॾेई छॾी आहे। धुरियूं ॿीहर 28 मई ते अदालत आॾो हाज़िर थींदियूं। ॼाणियल केस जी ॿुधणी वारे ॾींहं ते बि अॻु जीअं हाणे बि अदालत जे अंदरि तोड़े ॿाहिरि वॾी पुलिस नफ़री मुक़ररु कई हुई। कल मां जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उनमें मूं क्लियर कयो त CM साहब जेके आहिनि प्रेशराइज़ करनि था सिंध पुलिस खे, त तव्हांखे छो त हुननि जी पार्टीज़ में जेके पीपल्स पार्टी जा MPs वग़ैरह जेके सियासी दलाल वेठा आहिनि त हीअ उन्हनि खे ज़ाहिर ॻाल्हि आहे प्रोटेक्ट करनि था। त थी सघे थो त हिते बि को अहिड़ो प्रेशर हुजे। मां नथी चवां, ठीकु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त 5 आङुरियूं बराबरि न आहिनि। जेके करनि था कम SSPs वग़ैरह, पर उन्हनि खे कमु नथो करणु ॾिनो वञे। त मां इहो ई चवां थी, हिन मीडिया जे थ्रू अदालतुनि खे रिक्वेस्ट करियां थी इन शइ ते नोटिस वठो त SSPs वग़ैरह पुलिस जेका इंडिपेंडेंट आहे उनखे प्रेशराइज़ छो थो कयो वञे सिंध गवर्नमेंट जे हथां। मां हिन मीडिया जे थ्रू इहा रिक्वेस्ट कंदमि त हिननि सां बि इंसाफ़ कयो वञे। हाजी ममता सिजण जो जेको मर्डर थियो आहे, असांजा जेके मर्डर थिया आहिनि, असां सभु मज़लूम आहियूं। सिंध जी आवाम सां केतिरो ज़ुल्म आहे, आए ॾींहुं ज़ुल्म लॻो पिया। बसि इंसाफ़ प्रोवाइड कयो वञे, ॿियो त असां कुझु नथा करे सघूं। ॿियो असां अदालतुनि जी पासदारी कयूं था, त बसि इंसाफ़ ई प्रोवाइड कयो। गवाह बि आहियो त आउं हर हियरिंग ते अचां थी, अटेंड कयां थी, पर हिननि जो को एक्सक्यूज़ आहे। त मां बसि इहा ई रिक्वेस्ट कंदमि अदालतुनि खे त जल्द अज़ जल्द असांखे इंसाफ़ प्रोवाइड कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।